खेंजो में पसंद परिणीता ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मुतासिर धुर इंसाफ़ लाइ एहतजाज कयो आहे। पसंद परिणीता लाशारी ऐं शहर बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे नतीजे में शाहिद लाशारी सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे डहरकी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाशारी बिरादरी जे सुल्तान लाशारी, गुलाम मोहम्मद लाशारी, रशीद लाशारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु महीना अॻु गफ़ार शहर, रियाज़ शहर, मुमताज़ शहर वारनि असांजी शादीशुदा माई ज़ीनत ऐं संदसि 7 साला धीउ आलिया खे अगवा करे खणी विया आहिनि। अहिड़े वाक़े जी असां खेंजो थाणे ते FIR बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस कार्रवाई करण बजाए धुर बणिजी जवाबदारनि खे सपोर्ट करे रही आहे। हुननि वधीक चयो आहे त पुलिस जी पुठ भराई थिए जवाबदार असांजे नौजवान शाहिद लाशारी जी रस्ता रोक करे मथनि लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे खेसि मर्डिंग करे फरार थी विया। हुननि SSP घोटकीअ खे अपील कंदे चयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।